असांजो पीर ओ मौलाना साईं ज़ुल्फ़कार नक्शबंदी हाणे ताज़ो वफ़ात करे विया। केॾा वॾा अल्लाह वारा हा। उनजो जनाज़ो तव्हां ॾिठो, लखे माण्हू उनजे जनाज़े में आया। देवबंदियुनि जा पीर नक्शबंदी, ओॾे मुशरिकनि ॾे बि नक्शबंदी आहिनि, पर असांजा बि नक्शबंदी ॾिसो। मौलाना पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी 54 मुल्कनि जो दौरो कयईं, माण्हुनि खे अलाह जो नालो ॾसेई। जॾहिं वफ़ात करे वियो, मदरसो भरिजी वियो, मस्जिद भरिजी वई, बाग भरिजी वियो, प्लाट भरिजी वियो, माण्हुनि खे जाइ न पई मिले त जनाज़ो काथे पढ़े। तव्हां सोशल मीडिया ते नेट में ॾिसो, सॼी ज़िंदगी इहो वाइज़ कंदो हो, इहो नसीहत कंदो हो त बाबा नक्शबंदी बुज़ुर्गनि जो पहिरों सबक़ इहो आहे त रोज़ानो सिपारो क़ुरान जो दौर कयो ऐं मुराक़िबो कयो। अधु कलाक सुबुह जो, अधु कलाक शाम जो, हीअं कंधु हेठि करे दुनिया जे ख़्यालनि को पंहिंजे दिमाग़ खे पाक करे हीअं दिलि ॾे तवजो कंदो कर त मुंहिंजी दिलि मां काराण गुनाहनि जी ख़तम थिए थी। मुंहिंजो अल्लाह मुंहिंजी दिलि ते पंहिंजो नूर थो वसाए। अल्लाह 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 अल्लाह, हीअं अल्लाह जो नूर थो वसे। हीअं मुराक़िबो कर, तुंहिंजी ज़िंदगी में तब्दीली ईंदी। ऐं वक़ूफ़े क़ल्बी, इहो टियों सबक़ नक्शबंदी बुज़ुर्गनि जो, वक़ूफ़े क़ल्बी। वक़ूफ़े क़ल्बी छा आहे? तगवानी में घुमे तो बि तूं ईअं सम्झ त मुंहिंजो अल्लाह मूंसां गॾु आहे। काथे को हसीन जमील का सोणी शइ अचे थी, ओचितो के औरत ते नज़र थी पए त अखियूं हेठि कर। छो यार ॾिसंदुमि, पर अल्लाह त गॾु आहे न, अल्लाह त ॾिसे थो। अल्लाह मना कई आहे त बदनज़री न कर, अखि के गुनाह में इस्तेमाल न कर, न त क़यामत ॾींहुं अखि में मलाइक शीखा तपाए जहन्नम जो विझंदे। ये खुदा जो खौफ कर। हर जाइ ते दुकान ते भी अल्लाह गॾु थी, तोर माप में खोटा बि न कर, छो त अल्लाह ॾिसे थो। वक़ूफ़े क़ल्बी इहो आहे, गाॾी हलाए बि छो त अल्लाह ॾिसे थो, अकेलो वेठो आहियां बि अल्लाह ॾिसे थो। अल्लाह जो तसवर कंदे त अल्लाह मूंसां 24 कलाक गॾु आहे, तोखां गुनाह ई न थींदो। हिकु वक़ूफ़े क़ल्बी कर, ॿियो मुराक़िबो कर, ऐं टियों रोज़ानो 100 दफ़ो इस्तग़फ़ार कर। सुबुह जो ऐं शाम जो वरी इस्तग़फ़ार कर 100 दफ़ो। घणा थिया? हिकु वक़ूफ़े क़ल्बी, ॿियो मुराक़िबो, टियों इस्तग़फ़ार, ऐं चौथों सिपारो दौर जो 4, ऐं पंजो फरमाए त 100 दफ़ो नबी साईं ते सलात पढ़। पढ़ंदो इंशाअल्लाह रोज़ 100 दफ़ो। वरी शाम थे वरी 100 दफ़ो नबी साईं ते ॿीहर सलात पढ़।